जाम शोरों में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवाननि ईंदड़ आम चूंडुनि लाइ अॻवान तयारियूं शुरू करे छॾियूं। साथियुनि दोस्तनि जी हमदर्दियुनि साथियुनि ऐं ताउन लाइ अवाम सां तूफ़ानी गॾिजाणियूं भी शुरू करे छॾियूं आहिनि। पीपल्स पार्टी जे वफ़द रईस गुलाम हुसैन लाशारी, जावेद अहमद लाशारी, फ़कीर अली हसन लाशारी, बख्शल लाशारी, लाशारी बिरादरी ऐं ॿियनि पीपल्स पार्टी जे मक़ामी सीनियर अॻवान अब्दुलसलाम राजपूत सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान पीपी जे अॻवाननि ईंदड़ आम चूंडुनि में हिक ॿिए जो भरपूर साथ ॾियण जो अज़म ज़ाहिर कयो। उन मौक़े ते रईस गुलाम हुसैन लाशारी, जावेद अहमद लाशारी, फ़कीर अली हसन लाशारी, बख्शल लाशारी ऐं ॿियनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी क़यादत खां मुतालबो कयो त सीनियर सियासतदान अवाम जे हमदर्द पीपी अॻवान अब्दुलसलाम राजपूत जहिड़ा मुख़लिस अॻवान पीपल्स पार्टी में मौजूद आहिनि, खेसि अवाम जी ख़िदमत करण जो मौक़ो फ़राहम कयो वञे। हुन हमेशा पीपल्स पार्टी जे हिक कारकुन जी हैसियत में ख़िदमत जो सफ़र जारी रखियो आहे। अब्दुलसलाम राजपूत खे भी का ज़िम्मेवारी ॾिनी वञे ऐं सीनियर सियासतदान अब्दुलसलाम राजपूत बिना के लोभ लालच जे पंहिंजा फ़र्ज़ निभाइण ॼाणे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची